अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां गवर्नमेंट अस्पताल मदी जी में मौजूद आहियां। ताज़ो ॿ ॾींहं पहिरियां जज साहब मदी जी अस्पताल में छापो हुयो। उन खां पोइ ख़बर पई त मदी जी अस्पताल बाक़ाइदे जेको आहे ठीकु थी वई आहे। 8:10 थी विया आहिनि। तव्हां सर राति जो हमिलो आयो या सुबुह जो मॉर्निंग? तव्हां नाइट जा आहियो? तव्हां छा आहियो जी? अच्छा अच्छा, हे त हाणे हे जेको आहे त साईं डॉक्टर केरु आहे? 10 बजे ईंदा? उहे त नाइट वारो डॉक्टर काॾे? भाऊ नाइट में डॉक्टर कहिड़ो हुयो? स्टाफ नर्स कहिड़ो जी? सलीम मरगाणी। उहो किथे आहे? अच्छा, डॉक्टर माना राति जो न हूंदो आहे? अच्छा, माना राति जो डॉक्टर बि न हूंदो आहे ऐं स्टाफ नर्स यानी कि डिस्पेंसर शाह साहब जे हवाले अस्पताल हूंदी आहे, ईअं न? जीअं हस्बे मामूल माना अस्पताल हुई ईअं ई आहे। माना छापनि वापनि मां को फ़र्क़ु कोन थो पए, हिन मां इहो साफ़ ज़ाहिर आहे। जज छापो हणनि या सदर ऐं वज़ीर आज़म हणनि, भाऊ कुझु हिते थियणो ई न आहे। शुक्र आहे मालिक जो पटे वारो टाइम न आयो आहे। मेडिकल सुप्रीडेंट जी ऑफिस आहे, शुक्र आहे। वरी बाक़ी अस्पताल में माना सुनसान आहे। वरी वधीक ॾिसूं डॉक्टर ई कोन्हे। मां ख़ुदि मां तव्हांखे ॿुधायां त मां ख़ुदि पेशेंट खणी आयो आहियां, हुनजे करे डॉक्टर पांचो ॾिसां गाॾीअ में ॿाहिरि मुंहिंजी गाॾी बीठी आहे, मां तव्हांखे ॾेखारियां थो। उहो बि मां तव्हां सोचींदा हुजो त मां को हरू भरू थो चवां, मां सवेर तॾहिं आहियां मां। बाक़ी ईअं न आहे त को मां को ख़ासि ख़बर जे हवाले न आहियो आहे, पर मां चयो मतां जज साहब बि विज़िट करे विया आहिनि। ख़ौफ़ हूंदो अस्पताल जे अंदरि, अमलो हूंदो वॾे तइदाद में हाज़ुर, पर उन हवाले सां मां हिते आयो आहियां पंहिंजो पेशेंट बि खणी। भाऊ हिते जेको आहे एमरजेंसी वार्ड आहे, शोबे हादसात। हे तव्हांखे मां कैज़ुअलिटी शोबे हादसात, हेॾो अञा दर ई मेन न खुलियो आहे शोबे हादसात जो। त शोबे हादसात में कहिड़ो डॉक्टर आहे साईं? डॉक्टर जेको ओपीडी ॾिसंदो नी, हा उहो ई अटेंड कंदो। जेको ओपीडी डॉक्टर हूंदो उहो ई शोबे हादसात में हूंदो न? तव्हां हिते कैज़ुअलिटी में शोबे हादसात में ड्यूटी कंदा आहियो? केतिरे अरसे खां था कयो? हा, न न, हिते हिन शोबे में कहिड़े टाइम? मॉर्निंग ड्यूटीअ में शोबे हादसात में मुसलसल मॉर्निंग ड्यूटी कयो था? अच्छा, त तव्हां सां कहिड़ो डॉक्टर हूंदो आहे? अलॻि न आहे? हा, मतिलबु आहे त शोबे हादसात में को डॉक्टर ई कोन्हे? तव्हांखे ॿियो साल आहे या साल थी वियो आहे हिन शोबे हादसात में? तव्हां छा कजे हूअं छा आहियो तव्हांजी डेज़िग्नेशन? वार्ड सर्वेंट आहियो। हिते तव्हांखे इंचार्ज करे रखियो अथऊं? हा हा, मतिलबु आहे डिस्पेंसर आहे, वार्ड सर्वेंट आहे, ॿियो आहे बस, बाक़ी डॉक्टर कोन्हे न? हा, शोबे हादसात में डॉक्टर कोन्हे। ओपीडीअ जो अलॻि सिस्टम आहे न हिते, माना को अलॻि तव्हां डॉक्टर कोन्हे। मतिलबु आहे इहा हे जो जज साहब जो छापो हणियो अथई, हुन खां पोइ कुझु डॉक्टर आहे ई कोन त अमलो काॾो पूरो थियो? न ठीकु आहे, 10 बजे बि हिते डॉक्टर जॾहिं मुंडो ई शोबे हादसात में कोन्हे, उहो ठीकु आहे। मुंडो डॉक्टर हिन शोबे हादसात में जॾहिं आहे ई कोन त जज साहब त छड़ी MS ऑफिस में डॉक्टरनि जी पुछा कई हूंदी? हा, घणा डॉक्टर आया? 2 हुया न? 2 बि त हिकिड़ो OPD ॾिसंदो या हिकिड़ो जेको मेडिकल ऑफिसर हूंदो होॾे पंहिंजे हिते। हिते माना शोबे हादसात में को डॉक्टर आहे ई कोन, शुरूअ खां ई मुक़ररु न आहे।
सो उन करे बहरहाल हेॾे उन्हनि तवजो ई न हूंदो अथई या अहम जेको आहे शोबे हादसात आहे सुबुह जो या जेॾी महिल बि OPD में डॉक्टर न हूंदा त हिते माना माण्हू एमरजेंसी में स्टार्टिंग में हिते ईंदो हादसो थियो या को पेट में सूर थो पए एमरजेंसी कहिड़ी बि आहे हादसात में मराद ईअं न आहे त को धकी ज़ख़्मी अचे पर हर क़िस्म जो एमरजेंसी पेशेंट हिते ईंदो ऐं हिते डॉक्टर ई कोन्हे ईअं त इस्पताल में हिकु ॿ डॉक्टर हूंदा पर माना शोबे हादसात में तव्हांखे हमेशह हस्ब मामूल शोबे हादसात तव्हांखे ख़ाली नज़र ईंदी ऐं मदे जी इस्पताल जी तब्दीली मदे जी इस्पताल में शायदि अचणी कोन्हे का ही नाइट जो माना दोस्त तव्हां नाइट में तव्हां हूअ डेज़िनेशन छा आहे तव्हांजी OT टेक्नीशियन आहियो OT अटेंडेंट आहियो त तव्हांजी राति जो ड्यूटी हुई हिते नाइट में कहिड़ो अमलो हुयो तव्हां सां गॾु अमलो जो सलीम मलकानी हुयो हा मां आयुमि वीचार मंज़ूर आहे 20 साल ऐं हो शाह साहब टे ॾींहं कंदा हूंदो जी नाइट टे ॾींहं कंदा हुआ माना शाह साहब माना डिस्पेंसर जे हवाले हुई इस्पताल डॉक्टर कोन हो राति जो माना हीअ राति जी तव्हांखे सूरत हाल वरी ॾींहं जो सूरत हाल वरी शोबे हादसात जी सूरत हाल तव्हांखे मां ॾेखारी हीअ गवर्नमेंट इस्पताल मदे जी असल में शायदि तब्दीली अचणी कोन्हे का तब्दीली न अचण जी वजह हाणे ॾिसो नव थी विया अञा गंदगी जेका आहे उहा न खई वई आहे तव्हां अच्छा इहो स्वीपर आहियो अच्छा सफ़ाई तव्हां जेको आहे तो स्वीपर घणा हो भाऊ हिकु तव्हां सदोरो तव्हां चौकीदार हो चौकीदार बि हिते हिन इस्पताल में ऐं हो माना उन पंहिंजे भाउ जी जॻह ते तव्हां ड्यूटी था कयो हा सदोरो तव्हांजो भाउ स्वीपर आहे हिते हा उहो ठीकु आहे पर मक़सदु इहो आहे हिन वक़्तु ॿुहारी तव्हांजे हथ में आहे नी त हाणे तव्हांजो भाउ न आयो आहे तव्हां चौकीदार हो हिते पर तव्हां पंहिंजी भाउ जी जॻह ते इहो कमु था कयो ईअं चऊं नी हा सही बहरहाल कमु त हले थो इहो बि शुकुरु आहे इहो शुकुरु आहे मालिक जो कमु हले थो ऐं पियान जेको आहे हीउ मूंखे पियान जेको आहे तव्हांखे मां हिन जो इंट्रोडक्शन करां छो त इहे हमेशह ओबीडेंट हमेशह प्रेज़ेंट रहियो आहे टाइम ते साईं तव्हांजो नालो छा आहे अमानुल्ला कुंभर आहियो शरीफ़ ज़ात आहियो इन करे तव्हां ड्यूटी परमानेंट कयो था पर जेकर गोरी ज़ात हुजे त तव्हां बि शायदि जीअं हिते असांजो माली साहिबु आहे हिकिड़ो हा माली साहिबु हिते आहे जेको पजेरो ते ईंदो आहे ऐं वरी पजोरे ते घर वेंदो आहे ऐं उन खां पोइ पंहिंजे मर्ज़ी सां ईंदो त उहो अबड़ो साहिबु आहे ईअं न अबड़ो साहिबु गोरी ज़ात आहे मिसाल आहे त हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे उहो उनजो रंग ढंग पंहिंजो हूंदो तव्हां जेके आहे वरी कुंभर आहियो त ग़रीब शरीफ़ त पंहिंजी ड्यूटीअ में तव्हां पंहिंजो ऐं हमेशह तव्हांखे केतिरो अर्सो थियो आहे साईं हिते जी 33 साल थिया आहिनि हिते ई यार 33 साल जो जेको आहे 25 साल सर्विस हूंदी आहे न अच्छा माना 60 साल ताईं करणी आहे पोइ जेतिरी माना बि अच्छा 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 ठीकु आहे साईं महिरबानी तव्हांजी मदे जी जाइ आहियो पीर चंडराम जा आहियो उतां ई ईंदा हो हाणे पीर चंडराम इलाही परे आहे छा ते ईंदा वेगन ते कॾहिं रक्शे ते कॾहिं हिन ते पर भाऊ मतिलबु आहे पीर चंडराम जो आहे कुंभर साहिबु पियान आहे हिते ऐं वॾे अरसे खां वठी मां जॾहिं बि हिते इस्पताल में ईंदो आहियां कवरेज जे हवाले सां त हीउ जेको आहे दोस्त हमेशह प्रेज़ेंट नज़र ईंदो आहे ऐं ॾिसो माना ग़रीब शरीफ़ माण्हू जेके आहिनि पंहिंजी ड्यूटी में पंहिंजे बिल्कुलु ज़बरदस्त माना आहे अॼुकल्ह जंहिंखे ख़ुदा जो ख़ौफ़ आहे कमु उहो ई कंदो बाक़ी कानून जे भउ खां को भउ कोन्हे कानून इहो आहे सो उनखां ॿिए नंबर ते मां तव्हांखे इल्ताफ़ साहिबु हीअ बि मूंखे माना इंतिहाई पसंदि हूंदो आहे इन जे करे जो हीअ बि प्रोफेशनल कम खे तरजीह ॾींदो आहे जीअं मां प्रोफेशनल आहियां
प्रोफेशनल कम खे पसंदि कंदो आहे ईअं ई जेके माण्हू प्रोफेशनल कमु कंदा आहिनि प्रोफेशनल कम सां पंहिंजी दिलचस्पी रखंदा आहिनि मूंखे ॾाढा वणंदा आहिनि हले सो अल्ताफ़ साहिबु तव्हां जेको आहे हिते पर्ची क्लार कयो पोस्ट बि आहे पर तव्हां वॾे अरसे खां वठी इहे पर्ची इहो कमु कयो था बिल्कुलु बिल्कुलु सही तव्हां तराई जाओ तराई जा तराई जा माना वॾे माना इलाइक़े जो माण्हू आहे साईं कमारा साहिबु भोतारनि जे इलाइक़े जो माण्हू थी करे ॻोठ जो ड्यूटी करे थो इहा वॾी ॻाल्हि आहे घर ठही पए न पर असांजो चवण इहो आहे त मां अॼु इहो सोचियुमि त जज साहिबु हिते जेको आहे छापो हणी अमले खे छंड ॾेई वियो सभु कुझु वॾियूं ख़बरूं हलियूं पर उन हवाले तां मां आयुमि त मां चयुमि इस्पताल में तब्दीली आई हूंदी हाणे ॾिसो न घड़ियाल तव्हां पाण ॾिसो त 8:30 थियनि था अमलो कोई कोन्हे डॉक्टर कोई कोन्हे नाइट में को आहे डॉक्टर हुयो ई न मां पुछियो मां अहिड़ा अहिड़ा पीढ़ी जो ग़लति ॻाल्हाए था असांखे बि दान असां लाइ माण्हू अचनि था पर असांजो तदारुक अमले जो कोई नथो करे ग़लति ॻाल्हाए था जंहिंमें असांजी का इनवॉल्वमेंट न आहे पोइ असां उनखे छा कयूं छो वेहण सां मसइलो हल न थींदो आहे प्यार मोहबत सां बिल्कुलु हिकिड़ो ॾींहुं न अथव असांजो सही हा महिरबानी तव्हांजी जो जेको आहे थोरो नाज़रीन सो बिल्कुलु बिल्कुलु न महिरबानी तव्हांजी हीअ गवर्नमेंट अस्पताल मदी जी आहे ऐं असां सम्झूं था पिया त जेसि ताईं जेको घोसड़ू अमलो आहे उनखे को सज़ा न मिलंदी तेसि ताईं जेको आहे त कंहिं क़िस्म जी का तब्दीली जेका आहे मुमकिन कोन्हे का बाक़ी ख़ाली विज़िट्स ख़ाली जेको आहे त नोटिस ऐं ख़ाली जेको आहे तंबीहूं ऐं इन्हनि सां कंहिं क़िस्म जो हाणे मां तव्हांखे आख़िर में उहो चवां पियो न त पेशेंट मां वठी आयो आहियां मां ख़ासि ख़बर जे हवाले त न आयो आहियां उहो हीअ मुंहिंजी गाॾी बीठी आहे तव्हां ॾिसो इन में मां पेशेंट मां जो ॾिसां त इहा की डॉक्टर आहे सही मां पंहिंजी नियाणीअ खे असल में खणी आयो आहियां ॾेखारण जे हवाले सां त मां जो ॾिसूं डॉक्टर आहे त पोइ वरी मां तव्हांखे गाॾीअ खां लाहियां न त हाली गाॾीअ में वेठा हुजो हीअ मुंहिंजी गाॾी आहे तव्हां परे खां सुञापरी गाॾी सो उन निस्बत सां जेको आहे त मां आयुमि पर ॾिठुमि त अंदरि जेको आहे जेका सूरत हाल हुई उन खां मां तव्हांखे आगाह बि कयुमि हिन मां कमांडो पवर आहियां ऐं हीअ गवर्नमेंट अस्पताल मदे जी आहे उनजी गेट ते बीठो आहियां मां पंहिंजी रिपोर्टिंग हिन वक़्तु वाइंड अप कयां थो ऐं आला जेका इक़्तिदार धणियुनि खे आला हुकाम खे इहा अपील कंदुमि त ख़ुदा मदे जी अस्पताल खे कुझु न कुझु तब्दील करण जे हवाले तां संजीदा इक़दामात कया वञनि